ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क हाणे हफ़्तो पहिरियां 10 ॾींहं पहिरियां फील्ड मार्शल जनाब आसिम मुनीर साहब इस्लामाबाद में तकरीर कंदे फरमायो त हे वाहिद मुल्क आहे जेको मदीने जे रियासत खां पोइ ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते ठहियो आहे। असांजे फील्ड मार्शल फरमायो त हे वाहिद मुल्क आहे जेको 27 रमज़ान जे रात ते ठहियो। फील्ड मार्शल फरमायो त हे असांजो मुल्क आहे जेको क़ुरान ऐं शरीयत जे निज़ाम जे लाइ ठहियो। त फील्ड मार्शल साहब इहो बि ॿुधायो त क़ुरान जे कानून जे लाइ शरीयत जे निज़ाम जे लाइ अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ 78 साल कुर्सियुनि ते तव्हांखे मौलवीअ खे छो नाहे विहारियो? क़ुरान जे कानून जे लाइ जनरल यहया ख़ान, जनरल अयूब ख़ान, जनरल टिका ख़ान, जनरल मुशर्रफ ख़ान ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ जनाब हज़रत मौलाना अल्लामा शेखुल कुरान वल हदीस आसिफ अली ज़रदारी साहब ला इलाहा इल्लल्लाह जे निज़ाम जे लाइ हज़रत मौलाना अल्लामा पीराने पीर जनाब साईं किबला हज़रत मोहतरम मोहतशम सैयद सगोरो साईं कायम अली शाह साहब ऐं हाणे साईं मुराद अली शाह साहब क़ौम सां धोखो था कयो।